बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों। आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी खिदमत में दोस्तों अज सबक 27 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जिनजो उनवान है नूरी जाम तमाची। तहां दोस्तन के गुजारिश है जेकॾहिं चैनल ते नवां आयो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूर आगाह कंदा। हलूं था सबक के पढ़ण जे तरफ। सबक 27 नूरी जाम तमाची। सिंध जे समा ख़ानदान जी राज में जाम तमाची नाले एक नामियारो हुक्मरान थी गुज़रियो आहे। उन्हीअ ज़माने में हाणोकी ठटे ज़िले जी मशहूर ढंढे कींझर ते गंदरा कबीले जा मोहाणा रहंदा हुआ। उन्हनि मोहाणनि में हिकिड़ी हसीन नींगिरीअ जनम वरितो जंहिंजो नालो नूरी हो। नूरीअ जे हुस्न जी हाक हंधे माॻे हुली वई। जेको बि खेसि हेकर ॾिसंदो हो सो मथसि मोहित थी पवंदो हो। जेतोणीक मिसकीनीअ सबबि खेसि मेरा फाटल ऐं सादड़ा कपिड़ा पहिरियल हूंदा हुआ, पर पंहिंजी सूंहं सबुर ऐं सादी सुभाउ जे करे हूअ ॾाढी सुलछणी ऐं मन मोहींदड़ लॻंदी हुई। हिकिड़े ॾींहुं सिंध जे हाकिम जाम तमाचीअ कींझर जो सैर पिए कयो। जॾहिं हुन जी नूरीअ ते निगाह पई त संदसि जमाल जे जलवे ऐं सूंहं जी शुआउ खेसि मोहे विधो। हुन दिली दिल में फ़ैसिलो कयो त हू हुन नींगिरीअ सां ज़रूर शादी कंदो। अॻिते हली हुन नूरीअ जे पीउ खां हुन सोभियावा नींगरे जो संग घुरियो। नूरीअ जे पीउ ऐं माउ सिंध जे हाकिम जाम तमाचीअ जी आछ खे निहायती ख़ुशीअ सां क़बूल कयो ऐं नूरीअ जो निकाह जाम तमाचीअ सां थियो। हाणे नूरी समय बादशाह जे महल में ॿियनि राणियुनि सां गॾु रहण लॻी। हिकिड़े ॾींहुं जाम तमाचीअ पंहिंजियुनि राणियुनि जो इम्तिहान वठण थे चाहियो। हुन पंहिंजियुनि राणियुनि खे चयो त अव्हां मां जेका बि राणी सभ खां वधीक सुहिणा कपिड़ा पाए हार सिंगार करे मुंहिंजे साम्हूं ईंदी उनखे आऊं पंहिंजी पटराणी बणाईंदुसि ऐं उन सां गॾु ॿेड़ीअ ते कींझर जो सैर बि कंदुसि। पोइ सभ का राणी पाण खे दिली दिल में पटराणी महसूसु कंदी तेल फुलेल ऐं हार सिंगार करण खे लॻी वई। सभई राणियूं सुहिणा ऐं रंग बिरंगी वेस वॻा खणी पहिरिया ऐं सोना ऐं रूपा ज़ेवर पाए आरसियुनि आॾो पाण खे ॾिसण लॻियूं त बादशाह खे वणंदियूंसीं या न। पर नूरी निमाणीअ को बि हार सिंगार न कयो। हुन उहे ई कपिड़ा खणी पहिरिया जिन में जाम तमाचीअ खेसि पहिरियों भेरो ॾिठो हो ऐं मथसि मोहिजी पियो हो। जॾहिं जाम तमाची महल में आयो त हुन सभिनी राणियुनि ॾांहुं ॾिसी नूरीअ खां पुछियो त तो ॿियनि राणियुनि वांगुरु हार सिंगार छो न कयो आहे। नूरीअ अर्ज़ु कयो त साईं आऊं ग़रीब मुहाणी आहियां। हार सिंगार ऐं तेल फुलेल करे मूं पंहिंजे वर खे मुतासिर करणु न थे चाहियो। उन करे मूं अॼु इहे ई सादा सूदा कपिड़ा पाता आहिनि जिन में
अव्हां पहिरियों भेरो मूंखे ॾिठो हो, उन करे मूं पाण खे सादो ई रहण ॾिनो, छो त आऊं ठठ ठांगर ऐं ठाह ठूह ॼाणाई कान। जाम तमाचीअ नूरीअ जी हिन सादगी, निमाणाई, ॾाहप ऐं हयाव खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं समूरियुनि राणियुनि जे आॾो ऐलान कयाईं त आऊं नूरीअ खे पंहिंजी पटराणी बनायां थो, जेका हार सिंगार खां वधीक पंहिंजी हयाव ऐं सीरत में सरस आहे। उन चवण खां पोइ सरदार जाम तमाची नूरीअ खे साण करे कींझर तरफ़ वियो ऐं खेसि ख़ासि ॿेड़ीअ में चाढ़े सॼो ॾींहुं कींझर में शिकार कंदो रहियो। शाह लतीफ़ पंहिंजे रिसाले जी सुर कामोड में उन वाक़े खे ख़ूब ॻायो आहे। मिसाल तौरु पाण हिक बैत में उन वाक़े जो इज़हार हिन रीति कयो अथसि: मई हथ में मकड़ी, ॼाम हथ में ॼार, सारो ॾींहुं शिकार कींझर ते काल्ह हो। यानी मई मुहाणी जी हथ में मकड़ी ॿेड़ी हुई ऐं हूअ उन खे हलाए रही हुई, जॾहिं त जाम तमाचीअ जे हथ में मच्छी फासाइण वारो ॼार हो ऐं ॿई सॼो ॾींहुं कींझर में शिकार कंदा रहिया। बादशाह खे नूरीअ जी न्याज़ ऐं निवड़त एतिरो त मुतासिर कयो हो जो हुन नूरीअ जे माइटनि तां समूरो महसूल माफ़ करे छॾियो ऐं खेनि कींझर ढंढ जी कमाईअ जो मालिक बणाए छॾियो।